कराची जे पोश इलाइक़े डिफेंस जे फ्लैट मां मुअल हालत में हथायल अदाकारा हुमैरा असगर जे केस जी जाच में अहम अख़बर साम्हूं आई आहे। जाच इख़्तियारियुनि दावा कई आहे त अदाकारा जो मौत 7 अक्टूबर 2024 ते थियो हो ऐं हुमैरा असगर पंहिंजे मोबाइल फोन खे आख़िरी भेरो साॻिए ॾींहुं शाम 5 वॻे ताईं इस्तेमाल कयो। जाच मूजिब 7 अक्टूबर ते अदाकारा 14 माण्हुनि सां राब्तो कयो। संदसि फ्लैट मां 3 मोबाइल फोन, 1 टैबलेट, 1 डायरी ऐं कुझु दस्तावेज मिलिया आहिनि। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त अदाकारा जे नाले ते 3 सिमूं निकितल हुयूं जेके टिनी फोननि में लॻल हुयूं। 2 फोननि ते को बि पासवर्ड न हुयो, जॾहिं त टिनी फोननि मां 2000 खां वधीक नंबर मिलिया आहिनि जिन मां 75 नंबरनि सां मुसलसल राब्ते जा सबूत मिलिया आहिनि। वाज़े रहे त अदाकारा हुमैरा असगर जो लाश 8 जुलाई ते इत्तेहाद कमर्शियल वारे इलाइक़े जे हिकु फ्लैट मां तॾहिं हथ आयो जॾहिं मकान मालिक मसवाड़ अदा न करण ते अदालत सां राब्तो कयो, जंहिं खां पोइ अदालती बैलिफ घर पहुतो ऐं दर न खोलण ते दर भञण खां पोइ अदाकारा जो लाश हथ आयो। लाश जी पोस्टमार्टम जी शुरूआती रिपोर्ट मूजिब लाश मुकमल तौर ते डीकम्पोज थियल हुयो ऐं जंहिं मां अंदाज़ो लॻायो वियो आहे त इहो अटकल 8 महीना पुराणो आहे।